أستغفر الله الذي لا إله حي القيوم سبحان الله سبحان الله وحمده سبحان الله الحمد لله والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شريف ربنا دعوة اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال مقتحم वली नबी साहिब बता बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़ो जिन दोस्त दुरूद शरीफ पढ़े आ फुट फुट और ते सुनिए एक एक अल्लाह ताकी बरकत करे इनो कुंड वाला भी हो वेरना भी वञो जेके उथे अल्लाह ताला उनजी इन कुर्बानी की कबूल फरमाए जेके वेठा रहिया न वञे पाण ॼाण छो त मां सम्झां थो उहे बि सीउ आहे ॼमी विया हूंदा वीचारा उथिया उस रिझाए हाणे वरी दुरूद शरीफ ॾाढा पढ़ो اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا
तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़वी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदका अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक ॿुधो तो वो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ वो तो असांजे हक़ आ त मदीने वारे साईं सदको वञांस जे मथां दुरूद शरीफ पढ़ूं पर जॾहिं मुंहिंजे साईं जो नालो मुबारक अची वञे त हाणे असांजे मथां वाजिब आहे वॾो दुरूद न भली नंढड़ो ई पढ़ो वो सभिनी खे यादि आहे ॾाढियां चओ थोरो ॾाढियां चओ अञा ॾाढियां चओ 3 दफ़ा चवरायोमांव तव्हांखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 दफ़ा रब रहमत वसाई 10 दफ़ा रब गुनाह छाणिया 10 दर्जा अल्लाह असांजा बुलंद करे छॾे एॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधाईमांव त बि सुभाणे अल्लाह होरिया था चओ दोस्तो दुरूद बरकत शिफा है दर्द की दवा है मर्ज़न जे लाइ शिफा है तंहिंजे करे वाइज़ वक़्तु पोता हलूं अॼु सभु मूंसां वाइदो कयो हिकिड़ो थींदो आहे इंशाअल्लाह तबलीग जमात वाले कहते हैं भाई अल्लाह के रास्ते में निकलो नाम लिखाओ भाई इरादा करो क्योंकि इरादे की भी नेकी होती है वो भी अपनी जगह पर सही है भाई इरादा नेकी का इरादा करो ताकि हज करण जो इरादो आहे कि न पैसा ही कोन ने वो इरादो छाजो अल्लाह नहीं दो तबलीग जमात में निकलने का भी इरादा होता है तो भाई हम जाएंगे इंशाअल्लाह जरूर जाएंगे सीखने के लिए पर हे जेको हाणे मां तव्हां खां वाइदो वठंदो सही इरादो न वाइदो वाइज़ मोकंदुमि जे वाइदो कंदो त वाइज़ कंदुमि न त दुआ घुरियूं हलियो वेंदुसि रोज़ कहिड़ा कहिड़ा मुस्लमान आशिक़ रसूल आहिनि जो रोज़ मूंसां वाइदो कनि त असां 100 दफ़ा मदीने वारे साईं मथां दुरूद शरीफ पढ़ंदासीं यार मां हथ नथो अल्लाहु अकबर जिंदाबाद जिंदाबाद 100 दफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बस इहो पढ़ो क़यामत जे ॾियारे मिठे मुहम्मद जी शफ़ाअत नसीब थींदव बीमारियूं दूर थींदव हुज़ूर जी वेझड़ाइप नसीब थींदव जेतिरो थी सघे अॼु वाइदो कयो त पढ़ंदासीं जमातुस्सानी जो महीनो आहे इब्राहिम साहब कुदरत हर साल इन ही टाइम ते रखंदा आहिनि जो महीनो जमातुस्सानी जो जनवरी थींदी आहे पोइ जमातुस्सानी जो हूंदो आहे अबू बकर साईं जी वफ़ात जो कल्ह ॾियारो कहिड़ो अबू बकर ऐवाने मोहम्मद में रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सभ खां पहिरियां मोहम्मद साईं जे मथां कलमे पढ़ण वारो सैयदना अबू बकर सिद्दीक़ दीन इस्लाम जे लाइ मार खाइण वारो सैयदना अबू बकर सिद्दीक़ हिजरत में सभ खां पहिरियां माल कुर्बान करण में सभिनी खां पहिरियां मक्के में गॾु मदीने में गॾु बदर में गॾु ओद में गॾु गार में गॾु अॼु नज़र कर त मिठे मोहम्मद करीम सां मज़ार में भी गॾु सुठो पियो साईं जन खे कुलनि ते खणी गार ते पहुतो
50,000 फुट की बुलंदी काफरन के पेट में सूर पे तो मुसलमान वजंदा वधंदा नीओ नीओ हिकड़न के तो मोहम्मद के नऊज़ बिल्लाह गोठ मां कढो हिकड़न के न कतो तालकात कयोस अबू जहल चो त न तलवार खणी मोहम्मद जे दरवाजे ते वञो ऐं कत्ल कयोस मोहम्मद नऊज़ बिल्लाह कत्ल थियो त कम बंद थी विंदो जिया अजोकर ज़ालिमन समझो हो त डॉक्टर खालिद महमूद के शहीद कंदासे त कम जमीयत जो बंद थी विंदो बस इहा जमायत ते रहिजी वेंदी छो त डॉक्टर साहब मुजाहिद हो हुनने इहो समझो हो त डॉक्टर शहीद थियो डॉक्टर वफात करे वियो डॉक्टर मरी वियो जान छुटी पर उनखे इहा ख़बर नहीं त डॉक्टर जे शहादत वारो खून जमायत खे एड़ी तरह की जारी लो तो राशिद महमूद जे सूरत में ये ज़ाहिर जो थियो वो हिक हो हाने हुन जा 5 पुट रहन ऐं अल्लाह जे मेहरबानी सां ॾींहों ॾींहुं जमायत में तरक़ी आहे जो जुमा खान गुरोईअ जो जलसो भी ॾींहों ॾींहुं तरक़ी में आहे पर हुते कंदासीं हो हुन ताक में अॻे नंढड़ो मैदान ईअं न वरी नंढड़ो वरी वॾो हाणे त वरी वॾो मैदान आहे ऐं हुन कोठीअ मां निकिरी वरी हिन मैदान में आया आहियूं चौथी वारी में इंशाअल्लाह वो ॾींहुं परे न आहे जो वॾी कॉन्फ्रेंस थींदी हिन ॿनिन जे विच में कभी सुभान अल्लाह वञे था चओ मुशरिक जा आंडा सड़ी विया त मुवाहिद वधी विया ये मक्के जे मुशरिकन भी चयो त वधी वेंदा तंहिंजे करे कत्ल कयो नबी साईं जे मथां रात जे वगले में तलवारूं खणी करे नबी साईं जे दरवाजे ते बीठा अल्लाह फरमायो जमील जी रब्बे जलील वज मुझे सोने मोहम्मद करीम के चओ मुझा जानी हाने मक्के जा माण्हू तो मोहम्मद करीम जा दुश्मन बणजी विया तुंहिंजे लाइ ऐलान सही न पांजे बिस्तरे ते अलीअ खे सुमारे अबू बकर सिद्दीक़ जे दरवाजे ते वञी करे सोना मक्के खे अलविदाई कर हुज़ूर चयो मुंहिंजा मौला मां कीअं वञा ए वॾा वॾा तोड़ा फाड़ियो करे मुंहिंजे घर जो मासिरो कयूं थी अथनि मां कीअं वञा रब फरमाए मुंहिंजा दिलबर हुननि बकर कयो रब क़ुरान में फरमायो या आयत लगी आई अल्लाह जुमा खान बरोई जे गोठ में चवारो तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चो तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाई दवा यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूका औ यक़तलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह फरमाए मुझा जानी हे बकर करे तुझे दरवाजे ते पहुता थई पर तुझे रब भी फैसलो कयो आ वया मुकुरुल्लाह तुझे रब फैसलो कयो सोना वारी मा पुट पर वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह गरमा ओ मुझा जानी वारी मा पुट परे करे हने तू चुटिया में मा तो अल्लाह जुमा खान बरोई जे गोठ वारो सत को वजास मुझो मिठड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी बाबत बरे करे वजअलना बिन ऐदीहिम सद्दा व मिन खल्फिहिम सद्दा वागशैनाहुम फहुम ला युबसिरून थका जो करनाई वडो तूफान थी हुजूर पुरनूर हजरत अली सैयद के काफर जो अमानतों ॾई करे और सैयदना अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आयो दरवाजो खड़कदे जी 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 कंदो निकरी आयो अल्लाह अल्लाह ओ जुमा खान जे गोठ वारो दुनिया में ताके आशिक घणा नज़र ईंदा पर हज़रत अबू बकर सिद्दीक साईं जहिड़ो आशिक मिलण महाल
नबी सही सोचो यो वज़न हो नुबुवत जो जेको सजना अबा बकर सिद्दीक़ खणी वञी गार जे मुंह ते मौलाना हक त इहो न एॾे वज़न वारे खे सजना अबा बकर खणी हो त वो नबी सही चवे सा न पुछे सा न नबी सही अबू बकर चयो सही सदको वञे तव्हां थकिजी पिया हूंदव तव्हां हिते वेहो त अंदर वञा गार में तुंहिंजो बिस्तरो त ठाहे अचां सॼी गार जी सफ़ाई की सोराख़ बंदि कंदो वियो हिकिड़ो सोराख़ रहिजी मौलाना इसे माता बारो ही तैयार वेठो आया तबलीग जमात वाला चला भाई चलो 3 दिन के लिए कोई है चिल्ले के लिए कोई तैयार है तावरे चाचा तो सही हम मशवरा करते हैं मशवरा ये सीधे मशवरो करे थे सीधे भी जमात निकली वही मशवरे में टाइम लगाई सैयदना अबू बकर सिद्दीक़ के नाम मशवरो ही न कयो ठीक मत तैयार हां सैयद फरमायो हल हली पे चोनो सुभान अल्लाह अगते हला ये लिखतो तो सैयद फरमायो बीत जैसे हिजरत जी रात मता को कमीनो काफर कुत्तो मुशरिक वो घट वडी बीठो जे ओच तो हमलो करे मादो चांजे ओच तो हमलो करे त अबू बकर सिद्दीक़ दे करे मिठे मोहम्मद जे मथा तकलीफ ना अचे वरी भला पोइते से बताओ मोय वटि हुजूर फरमायो अबू बकर जी मुजा दिल पर सवारी हुजे ॾाढो भलो थी पवे सही सवारी आहे काथे हेठ वेही रहियो पंहिंजा कुला पेश कयई जैसे अबू बकर सिद्दीक़ जा कुला तो मोहम्मद जी सवारी साईं के कुलनि ते कयई ओ 5000 अदा केड़ा मको ॾिसी आयो मके पाक हाजी अधु त घणो माशाअल्लाह जाम ने बिरोई त घणा हूंदा ओड़े में हा बिरोई मक्सी सब ओड़े हूंदा जागो था न मां भी ॾिसी आयो अबा जबल केॾो मथे आ इने वॾे जबल ते हुजूर के कयूं पियो वञे नबी साईं जो वज़न ॾिसो वज़न तोरियोस असां चवंदा आहियूं नबी साईं जो वज़न न कयो हुजूर जो को मट न आहे को शानी न आहे पर जे मट न आहे वज़न दा कयो त ॿुधो तराज़ी आणियो उलमाए हक़ उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम वारनि जो अक़ीदो तराज़ी आणियो उन तराज़ी जे परले में 7 आसमान 7 ज़मीनूं जबल वण टिण समंदर समूरा रखो सारे दुनिया जा माण्हू अची करे रखो हाफिज़ आलिम हाजी गाज़ी मुजाहिद शहीद सखी सवालक साहबा एनो सवालक नबियन के यारे करे एनो आमिना जे लाल महबूब जुल जलाल मोहम्मद मुस्तफा सदको वजास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यारे हाने को मां जो लाल नाए जो तोर करे रब करीम के जो मौला की तोर करे दे कहर वसन मथे कर अल्लाह अल्लाह ओ कब्र दे के जा मुसलमानो सारी दुनिया जो वजन घटजी वेंदो मोहम्मद करीम जो वजन वधी वेंदो यो वजन छाजो मता मुल्ला को चवे त मौलवी आयो लाल काने खां चेपो त नबी सही थुलो चाहेडो न मोहम्मद जेड़ो सोनो न जाओ आ न क़यामत ताईं जमदो होने दा चओ मोहब्बत में तो चओ हसीनन में आसना जमीलन में अजमला कामिलन में अकमला एड़ी मां क़यामत जे सिजो बण तई मौलाना न जमदी जो मोहम्मद जड़ो लाल जणी अल्लाह तो फरमाया कुसिमु बिहादल बलद कसमा के लिए कर मक्की छो साईं ते दुआ अंत हिल्लु बिहादल बलद इन शहर में मुझो जानी दो घूमे
मुझो सोनो तो घुमे अके तो चवे वालिदियूं अमा वलद रब दजण वारी जो कसम खयो तफसीर हिया पिया लिखन वालिदियूं अमा वलद रब तो फरमाए कसम मां के उन मां जो मुझे बिचे मोहम्मद के जणियो हाय मोहम्मद के जण वारी अमर की शान वारी नबी सही सोचो यो वज़न हो नुबुवत जो जेको सैयदना अबू बकर सिद्दीक़ खणी वञी गार जे मुंहं ते पहुतो मौलाना हक़ त इहो हो न एॾे वज़न वारे खे सैयदना अबू बकर खणी वियो त वो नबी सही चवेसि हा न अदा थकिजी त न पियो हा पुछेसि हा न नबी साईं अबू बकर चयो साईं सदको वञे तव्हां थकिजी पिया हूंदव तव्हां हिते वेहो त अंदरि वञा गार में तुंहिंजो बिस्तरो त ठाहे अचां भाई सॼी गार जी सफ़ाई की सोराख बंदि कंदो वियो हिकिड़ो सोराख रहिजी मौलाना कुड़ी ॾेई करे झोल विछाए थे दो सोना चो कुर्बान वञा तव्हांजो बिस्तरो तयार हुजूर पुरनूर अल्लाह जो दादलो नबी आयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं जे गोद में सुम्ही पियो अल्लाह शामर ज़रूदो न मुरीद जो जे गोद में मुर्शिद अजी सुम्हे पर यार शामर ज़रूदो न आशिक जो जे गोद में माशूक जी सुतो गोद अबू बकर सिद्दीक़ जी चेहरो मदीने वारे साईं जो हेठो पियो ॾिसे दो दमा के दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि अन्नज़रु इला वजे रसूलिल्लाह अबू बकर जूं अखियूं हुजनि सदको वञाए मिठा मोहम्मद तुंहिंजो चेहरो हुजे हेठो ज़ियारत कयां हे नंबर में इनफाक माली अला रसूलिल्लाह सोना माल मुंहिंजो हुजे होना तुंहिंजे मथां यकून बिती तहत रसूलिल्लाह सैनानी मुंहिंजी हुजे रानी तो मोहम्मद करीम जी हुजे तो मुंहिंजो न्याणो सदाए मां तुंहिंजो सहुरो सनाया अल्लाह नबी साईं जे चेहरे जी ज़ियारत पियो करे कने अखियुनि ॾे पियो ॾिसे कने चपड़नि ॾे पियो ॾिसे कने सीने ॾे पियो ॾिसे अल्लाह पर वारो क़ुरान खोलियो हिन क़ुरान में मिठे मोहम्मद जे चेहरे जो बयान अखियुनि जो बयान चपड़नि जो बयान ज़बान जो बयान हथड़ जो बयान सीने जो बयान पुठीअ जो बयान ॾियण जो बयान ज़बान जो बयान चादर जो बयान बिस्तरे जो बयान हिन क़ुरान में मिठे मोहम्मद जे बीबी जो बयान हिन क़ुरान में मिठे मोहम्मद जे मेराज जो बयान हिन क़ुरान में मिठे मोहम्मद जे अहल बैतन जो बयान हिन क़ुरान में मिठे मोहम्मद जे हिजरत जो बयान अल्लाह ओ मुसलमानो सदको वञा सॼी ज़िंदगी न क़ुरान में लिखियल यार छॾियो तो हीरा छॾियो सारा पढ़ो क़ुरान हर ॻाल्हि क़ुरान में लिखी पई अथव सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे गोद में मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो चेहरो ईअं खुलियो पियो हो जीअं रहल ते खुलियल क़ुरान पियो हुजे डांग नंग पियो वणे डंग ते डंग अबू बकर सिद्दीक़ चयोसि ओ बल जी बला असां जग छो जो थी थई मोटी वञ असीं मुसाफ़िरऊं आप गुलाम न आहियां कुटी खोर न आहियां बच्चा छॾे आयुमि अबू अम्मा छॾे आयुमि वतन छॾे आयुमि तोखे ख़बर न आहे त मुंहिंजे गोद में केरु सुतल आहे नज़र कर त 1.25 लख नबीअ जो इमाम सुतो पियो
छो न पियो अड़े छो मरे अबू बकर जे गोद में नज़र कंद सुतल केरो हो नाग जा डंग छा कंदा घोड़ो किरियो तू असा कुरान पढ़ंदा हूं तिलावत न अबू बकर सिद्दीक़ सदको वञास नबी साईं जो चेहरो पढ़े पोइ साईं पढ़े घोड़ो किरियो चिरे हुजूर पर नूर सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी पिया अबू बकर जी वञास अरे रे ओए दोरोयो चुप कबो हित कपबो पान फरमायो अबू बकर जी मुजास छो तो रोई बच्चा याद आया थई न साईं घोर कया तुझे मथा अबू अमा न साईं बख्शा गाला जे मुजा साईं एड़ी शया जेका सिद्दीक़ का नबी दी कसे पूरो फरमायो कॾो पेर कॾहिं पेर अंदरों निकरी आयो रंग जो भी कारो नियत जो भी कारो अकुल जो भी कारो नस्ल जो भी कारो नाग निकरी आयो अल्लाह हुजूर फरमाया घबरान ओ जुमा खान बिरोही जे गोठ में अचण वारो सदको वञास मदीने वारे साईं पाजी लुआब मुबारक कढी पाण फरमायो हेॾे सदको वञा है मोजा साईं तुझी लिब मुबारक ना यार नबी साईं जे लिब मुबारक जी गाल बुधी आदम बुधी वञ अदना जो बंदी कारकुन जे ज़बान में वरन आलिमन जो तकीदो या लाए चाहे मां तर्जुमान उलमाए जो बंदो अल्लाह साईं लिब मुबारक कढी करे अबू बकर सिद्दीक़ जे कुड़ीअ खे लगाई अल्लाह अबू बकर के नाग लगाया लिब तुझो महबूब तो लगाए दर्द तू दूर करे से अल्लाह साईं लिब मुबारक लगाई सगिना अबू बकर सिद्दीक़ चवे तो खुदा जी साजो कसम जनो नाग लॻई न आया है लिब जी गाल खुली याद बुध हिकिड़ो सहाबी जंहिंजो नालो क़तादा रज़ी अल्लाह ताला है जंग जे मैदान में बीठो हो दुश्मन जो तीर लॻो नारो निकिरी पियो है लंका छॾी पियो रत वाईंदे चारो तिरिय ते खणी आयो सदको वञास ॾे मुंहिंजा घोर वञाए नबीअ जा सरदार अल्लाह जा दादला नबी साईं दुश्मन जो तीर लॻी पियो तारो ॿाहिरि निकिरी आयो अल्लाह वाह सोना घोर वञाए ईअं न चयो त अखियुनि जो डॉक्टर वठी अचो त मुंहिंजे ग़रीब साहबीअ जे अखि जी ऑपरेशन करे ना 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 वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हुजूर पर नूर माजी लुआब मुबारक दी करे तारो अख ते रखी करे लिब लगाई त मुंहिंजा मौला मुंहिंजे ग़रीब साहबीअ जे अख निकिरी पई लिब तुझो महबूब लगाए दर्द तू दूर करे लिब लगंदी वई दर्द दूर थी वियो अख जहिड़ी बणजी वई आन वठी अलाए मदीने जे जोधारी खंडक पिया घोटनि अल्लाह हिकिड़ो सहाबी रोणंदो आयो साईं सदको वञाए ॾाढी बुख लॻी पेट सां पथर ॿधो अथव हुजूर फरमायो पुट मता टेट असांजो साईं पाण वधो करे असांखे पेट में पथर ॿधराए पुट तुंहिंजे पेट सां हिकु पथर तेरे नज़र कर मुंहिंजे पेट सां ॿ पथर ॿधा पिया अथई यार मता को माना ग़लति कढे मौलवी को चवे त नबी साईं खे कुझु न हो अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी नबीअ जा पुकार नबी ओ सोना नबी चओ त मके जा जबल सोना करे ॾियां तू भी खा तुंहिंजा पोयां भी खाइनि हुजूर चयो मौला एतिरो ॾे हिकु ॾींहुं खावां ॿिए ॾींहुं न हुजे त तो रब करीम खां घुर अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अबतिनी मिस्कीना वाहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन यौमल क़ियामा अल्लाह मां मोहम्मद करीम खे दुनिया में राहे मिस्कीन करे ना दुनिया में घुराए मिस्कीन करे घुरा क़यामत जे ॾियारे
उथारे मिस्कीन जी जमायत मां उथार जा हुजूर चयो मुंहिंजा मौला मांखे दुनिया जा आइस न खपनि रब चयो फरमाई थी चओ इएं कयां हुजूर चयो त अल्लाहुम्मा ला आइस इल्ला आइस आखिरा फगफिर लिल अंसार वल मुहाजिरा ओ मुंहिंजा मौला असांखे दुनिया जो आइस न खपे आखिरत जा आइस खपनि ऐं बख़्श मुंहिंजे मुहाजिर अंसारनि खे हज़रत जाबिर जो ॾिठो हुजूर जे पेट सां पत्थर ॿधो पियो रोणंदो वियो साल खे चईंदे ख़बर छा आहे चई बटले किला चवनि जो ऐं बटले किलनि जो छेरड़ो कुही ॾिनईंसि चवनि खे सॼे कुंडे वटि वञा मां साईं जी दावत करे अचां मुंहिंजे बर्दाश्त नथो थिए रोणंदो आयो हुजूर खे कन में चई सदको वञा साईं तव्हां मुंहिंजे घर हलो मां तव्हांजी दावत कई तव्हां हलो बटले ॼणा ॿिया हलनि अल्लाह अल्लाह वाह शफीक नबी वाह मेहरबान नबी वाह वफादार नबी वाह हमदर्द नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ जाबिर तोखे ख़बर नाहे मां मोहम्मद अकेलो न खाईंदो अॻ में मुंहिंजा ग़रीब मिस्कीन सहाबा खाईंदो ओ मां मोहम्मद खाईंदुसि बिलाल जियो अपना जलाल ऐलान कर या आलल खंद ओ खंद खोटण वारो ठीक मां पंहिंजा छॾे ॾियो सभु हलो जाबिर तव्हां सभिनी जी दावत कई आहे और याद हो चवे सुभान अल्लाह अल्लाह जाबिर हल असां जो अगे साईं जा छा फरमाइनि त अॻ में मुंहिंजा ग़रीब खाईंदा अॻ में मुंहिंजा ॻाल्हायो नथा अब साहब नबी साईं खे प्यारा आहिनि या न साहब ने सॻो उन्हनि खे ॻाल्हाइण वारो साहबा ते एतराज़ करण वारो ॿुधो ॿुधो थोरो जागो अल्लाह करे तो जलसे में साहबा जो शान ॿुधी ऐं साहबा जी इज़त करे वञे तभी बेड़ा तुंहिंजा पार होने तो चए ॻाल्हायो न मुंहिंजो तवजो हेॾे न कोई भी न थोरो वाइस करो बस जल्दी तो खत्म ॻाल्हायो न नबी साईं वटि साहबा वेठा ग़रीब पुराना लटा फाटल चटियूं लॻल थोरो थोरो ॿुधे ॾे ॻाल्हायो न छोकिरा चुप 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 वेही रहो चटियूं लॻल रईस आया वॾेरा आया नबी साईं वटि थोरो ॿुधो मुंहिंजी असां तुंहिंजो कलमो पढ़ंदासीं पर अॻ में तूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाए साईं चयो अचो पर न असां अचूं त हिन फ़क़ीरनि खे पाण वटां उतार जेके ग़रीब वेठा अथई साहबा पुराना लटा चटियूं हल इनखे उतार असां वॾेरा असां मोतबर रहीस इनखे उतार पोइ असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं नबी साईं फर्म दिल में ख़्याल कयो त हिन हेठि मुंहिंजा पंहिंजा दिलि में न कंदा चओ त माना पुट होॾे थी वियो त वॾेरा अचनि था मननि मननि भागा मुस्लमान थी पवनि त पोइ हिननि जा भला थींदा ताईं दिलि में ख़्याल अइयां दिल में ख्याल कयई त पंहिंजनि खे उथारे होॾे थो विहारियां भली वॾेरा अचनि रहीस अचनि इहो दिल में ख्याल कयो त रब जिब्रील खे मोकिलियो जिब्रील क़ुरान खणी आयो सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाईंदा वला तत्रुदिल लज़ीन यदून रब्बहुम बिलगदाति वल्लशी युरीदून वजह अल्लाह जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो वला ततुर हेरे मुन 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 साईं अची आ मां जल्दी ख़त्म थो कयां मां पोइ चवां बोला बी वसा है त काहे ना छुटण कम खां अचनि त माला माशाअल्लाह वॾी लाइन आहे ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मां जल्दी ख़त्म कयां अल्लाह ॼाणे थो कल्ह टियों यकी मां बीमार हेॾे रे हे पेर सुबुह पियो आहे हेॾो 3 ॾींहं बुखार हो
किनो ला चले लाई अॼु लाई तो अचां अल्लाह जाने मां बीमार कल भी जलसे न रात भी न वस ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह आलमन खे घणो न विहारींदुसि अल्लाह फरमायो जा जानी सदको वञा सब चओ अलैहिस्सलातु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ हा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ मां न कंदुसि सदको वञासि मदीने वारे साईं जे करे त इज़त मिली अल्लाह फरमायो वला ततरुदिल लज़ीना यदऊन रब्बहुम सुभान अल्लाह दिल में ख्याल कई त पंहिंजा चवान दिल में त कोन कंदा न पंहिंजो पर अल्लाह फरमायो जा दिलबर नबी उन्हनि खे ग़रीबन खे पंहिंजे कचहरी मां न उतार जेके सुबुह शाम अल्लाह जो ज़िक्र था कनि बेटा तुझे कचहरीअ में हुन जो ॿियो मक़सदु कोन्हे अल्लाह राज़ी थिए न उतारे वॾे राजचंद बोयन ग़रीबनि सां गॾु भला जे 500 रुपया कमाए वॻो वठनि हंध चाउसि ॾाढा ॻाल्हाईंदो त मां वाइस बंदि कंदुसि पोइ या मां कुराड़ो थी वियो या मूंखे ॻाल्हि न थी वञे हा चाचा ख़ुदा जो नालो 2 मिंट चई त पटको पेरनि ते रखे 10 दफ़ा त आयूं अल्लाह जो नालो चाचा असीं में वेही रहो वेही न उथारना साईं मेमन साहब ख़ुदा जी मदीने मोकिले मर रही वञी मदीने ते जान छुटे असांजी सॼो जलसो तोरे थो ॾिसे असांजो मथो अजाई आहे हुजूर फरमायो ठीक आ वरी हुनने चयो साईं फरमाए हिननि खे न उतारीजो हुननि चयो जे उतारे नथो त असां हेॾे बि कुंड में था वेहूं हेॾे था वेहूं भला तूं थी हेॾे अल्लाह साईं नबी साईं खे चऊं त इहे तोरा भला फ़कीर वेठा हुजनि उतारे नथो भला तूं थी हेॾे रब फरमायो वरी क़ुरान लई आयो सुभान अल्लाह चओ त क़ुरान पढ़ा फरमाइंदा वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए न दिल पर उतारे न तो उठी वज इनके उतार भी न उठी भी न वज अल्लाह अल्लाह तवज्जो कर तमार दो कयूं वजाए ओ मुसलमानों ठीक आ भली उतारे ने भी न उठी भी न जो असा अचूं तान जे परसई में त करे गालाई असा इन ने तवज्जो न कर अखे ने न कर सजो चेहरो असाने हो जाई अखियों असाने हो जनी ये कर रब फरमायो न मुझा जानी न अचन वे ने तुझे तालिबन सां गॾु वेही करे हे सबक दावत ने हे भी बुधन हुन नसीबन में त ठीक न त पांजन रब तो फरमाए वला तहदुइना का अनहुम ओ मुझा जानी न उत हिनन के उतार न उथी वञो पर जे चेहरन मां नज़र भी न फेर जा फेरा जाए जो मोहब्बत जा साहबा शान वारा नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा हाणे आखिरी गाल कया त बुध आखिरी गाल कया हजरत मौलाना मोहम्मद जान आबिद साहब हजरत से मौलाना उजैर गुल जागीरानी साहब अल्लाह के ताजो ताजो मदीनो घुमायो है पूछो न केडो मदीने में मजो वजी मको मदीनो घुमियो मक्के में जलाला मदीने में जमाला ओने रब्बुल आलमीन जो घर ओने रहमत लिल आलमीन भी जो घर अल्लाह अल्लाह फरमाए जाबर तू हलदा सा चौ पया आखिरी गाल के मां जल्दी सेड़ी दो वजा तवज्जो कर हजरत जाबिर जो आयो साल चो जाबिर अला ने खबर साईं दावत कबूल न कई छा कई तई हितो में खुशी में मोटियो चेहरे में मायूसी इंतजाम थोड़ो साईं सभी के वजूदो अटे गला खने हिक न बना
1400 यानी 1400 जन आए सहाबी तो सहाबी और उन जो सानू भी सुभान अल्लाह सालदी जवेस अजो की भाई हो जिया दबड़ी पया एक मुल्ला के दावत दे त तालब भी वरजू दो अचे हाने करन पूरी कुर्बान वजा सहाबियो ताजे शान ईमान दे मजा हाजी पाजे बचन के भीतर बेदर न चाहे हुजूर जो कमाल हुजूर फरमाए इन्नमा बुइस्तु मुअल्लिम अल्लाह पाक मोहम्मद करीम के उस्ताद करे मोकलियो साहब दी जय जाबर घबरान जाते मोहम्मद ई दो दे अल्लाह जी रहमत पाजो पान चीनी अली माजे घर में कुछ न हो सुजनी हा भी करे मोहम्मद मुस्तफा सन को वजा सायो अली माजा टिकर भी सोन जा पर जियो अल्लाह अल्लाह हुजूर पर नूर आया जाबर जी मुजा दिलबर इने देगरी खणी आयो आका सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वजाए हुजूर पर नूर अजिल मुबारक गडी करे उन देगरी बेबी दी अटे बेबी दी पान फरमाई जाबर जी मुजा दिलबर घोर वजाए हुजूर फरमाए वाला तोहार हाने मान के जो मानियो पचाई दियो वजन अल्लाह 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 आए मुझे साईं जा साहबा तो उस्ताद भलो ते शागिर्द भी भलो केड़ो उस्ताद दो शागिर्द एड़ा हुंदो मदीने जे भीर जा शागिर्द एक तार बदीवे था एडो मानियो अचंदियो करंदो तो अजे एडो सहाबा खाईंदा था वजन अल्लाह अल्लाह आए हज़रत जाबिर तो फरमाए कया जो नजर कया 1400 सहाबा मानी काई भरो करे व्यान अटो खुटो हो भाजी भई कुंड आखिरी गाल बस लिबा मुबारक गोलियों में अबू बकर साईं ये घुड़ी के लगी सर नथा गालायो कता जे अखर में लगी अखा कर जाबर जे देगड़ी में पई 1400 साहब ईमानी खाई है सदको ने तो लिबा मुबारक आखिरी गाल खैबर जो किलो फतह न पियो पान फरमाए वञो सुबह सा जो न जवान जे हथ में झंडो नीदो जंहिंजे हथ अल्लाह खैबर फतह की होना तो चवे न सुबह थी हर को बचे मुखे न दो पान फरमाए आईना अली मुझो अली के थी साबित चई यस्तकी आईने अली जे अखिन में सूर पयो सूर वठी अजो अचे सिज घुमाण के लेकाई मदीने वाले साईं सदको वजाए सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमाए या अली जी मुजा दिल पर शादो दई सही क्यों थी पयूं आइन हुजूर फरमायो अली हे दे रिब मुबारक गडी करे हजरत अली जे अखि में अल्लाह मुझे अली जे अखि में सूर पयो रिब तो जो सोनो पियो लगाए हबीब पियो लगाए दर्द तू दूर करे अल्लाह अल्लाह यार अर्ज़ कयूं वजाए उठो वञो हजरत अली शेरे चली हक जो अली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजो फरमाए तो जिया जो बब मुबारक कर में लगनी वही जनो सूर होयो ही कौन अली अली एक असाई मवाने जो झेड़ो अलग जो झेड़ो वो प्याचन अली मुश्किल गुशा असा चौदा मुश्किल गुशा हो तो आज को निद्र न करे मुश्किल बिगड़ी मुश्किल गुशा हो तो जेको पानी न खाए जेको पानी न पिए मुझे दिल पर अली न रखंदो अल्लाह न रखा पाक मुझे दिल पर अली हजरत अली उल मुर्तजा के औलाद अल्लाह औलाद का पाक हजरत अली से के नव घरवारियो अल्लाह घरवारन का पाक मुझे मुर्शिद अली खाइंदो अल्लाह खान का पाक है कुरान में साबित दियो वो हुवा युतइमु वला युताम दिन के कराइंदो पान खान का पाक कुल हुवल्लाहु
अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। ओ मुझा जानी चो अल्लाह अकेलो, ओ मुझा दिल पर चो अल्लाह बेनियाज। ओ नबी जा बदार नबी ऐलान कर कहमा जाओ अन के जणियो थई व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह मिटन माटन का पाक अया ही भी ऐलान कर सजी कायनात रख दियो रब तो फरमामा के नहीं दियो। या गाल कुरान में लिखल जुमा खान वारो आदा जा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइला अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अल हय्युल कय्यूम ला ताखुजुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु अस्समावाति वल अर्द व ला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी, वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।